अब आए शहीद करबला हिकिड़ो चवंदो त शान वारो आ हुसैन मान वारो आ हुसैन शान वारो आ हुसैन मान वारो आ हुसैन पंहिंजी प्यारो जिंद जान करे वयो कुर्बान सचे दीन जे ख़ातिर सचे दीन जे ख़ातिर शान वारो आ हुसैन मान वारो आ हुसैन पंहिंजी प्यारो जिंद जान करे वयो कुर्बान सचे दीन जे ख़ातिर सचे दीन जे ख़ातिर नकी झुकियो नकी विकियो ही दिलेर आहे छो जो शेर जो पुट बि हूंदो शेर आहे नकी झुकियो नकी विकियो ही दिलेर आहे छो जो शेर जो पुट बि हूंदो शेर आहे ईअं जान कुर्बान कंदो केर आहे शान वारो आ हुसैन मान वारो आ हुसैन पंहिंजी प्यारो जिंद जान करे वयो कुर्बान सचे दीन जे ख़ातिर सचे दीन जे ख़ातिर सचे दीन जे ख़ातिर सचे दीन जे ख़ातिर अली बाबो नबी नानो आए जाज़ु केॾो शहादत में मिठड़ो अमताज़ केॾो अली बाबो नबी नानो आए जाज़ु केॾो शहादत में मिठड़ो अमताज़ केॾो खुदा जो मथिस थी वयो राज़ केॾो शान वारो आ हुसैन मान वारो आ हुसैन पंहिंजी प्यारो जिंद जान करे वयो कुर्बान सचे दीन जे ख़ातिर सचे दीन जे ख़ातिर सचे दीन जे ख़ातिर सचे दीन जे ख़ातिर ॾिसी जंहिंखे हर वक़्तु ठरंदा आका वरी उनखे शफ़क़त मां खणंदा आका ॾिसी जंहिंखे हर वक़्तु ठरंदा आका वरी उनखे शफ़क़त मां खणंदा आका ॾाढो प्यारो ॾोहिटे खे घुरंदा आका शान वारो आ हुसैन मान वारो आ हुसैन पंहिंजी प्यारो जिंद जान करे वयो कुर्बान सचे दीन जे ख़ातिर सचे दीन जे ख़ातिर ही पिटको ऐं कुटको करण ॾोह आहे शहीदन खे मुअल चवण ॾोह आहे शरीयत खां ॿाहिरि वञण ॾोह आहे शान वारो आ हुसैन मान वारो आ हुसैन पंहिंजी प्यारो जिंद जान करे वयो कुर्बान सचे दीन जे ख़ातिर सचे दीन जे ख़ातिर करबला चेंद तुंहिंजा सोना वल वला वाह शहीद करबला बातिल जे ऐवान में आंदा तो हिन ज़लज़ला तुंहिंजा सोना वल वला वाह शहीद करबला बातिल जे ऐवान में आंदा तो हिन ज़लज़ला तुंहिंजा सोना वल वला ओ आहे बहादुर जो पुट सोना तूं भी बहादुर आहे ईअं त घणा चयल आहिनि मां सम्झा थो 100 खां बि मथे हूंदा पर इहे संगत पंहिंजी दाना आहिनि तंहिंजे करे उहो चवंदा हूंदा त नथा चवनि साईं ने मोकिलियो अथई हा साईं ने मोकिली अच्छा साईं वटि भरींदो सही साईं नंढा हूंदा हुआसीं इहे सॼी ॿोलूं त ॿुधंदा हुआसीं वॾे शौक़ सां
माशाअल्लाह वक़्तु हुयो जो अचण बि अॻु में मुखों जेके हुया नात पाण उहे टोलियुनि जे सूरत में ॿ टे ॼणा वरी ॼणा अकेले सिर वरी असांजो अंदाज़ पंहिंजो हुयो तव्हां माना उन्हनि माण्हुनि खे मजबूर कयो आहे नात ॿुधण ते जेके काफ़ीरा हूंदा हुया। सचा हा सचा आहे छो त ईअं तव्हां नज़र कयो त मां तंहिं बि मौज़ूअ खे छॾियो न आहे है न एतिरा त बि घणा थिया काननि जे कटुनि ते मां हुननि खे चवंदो आहे त ज़ुबान सां गार ॾियो त गार आहे पर ज़ुबान सां कंहिंखे दुआ ॾींदो साईं असल त पैगाम पहुचाइणो आहे। इमदाद नंढड़ो तो हुयो जो मैदान में 50 साल थी विया ॾाढी पोइ आई हा पोइ साईं साईं हिकिड़ो इहो ॿुधायो 50 वरनि वारो यादि न आहिनि इहो मुंहिंजे बारे में प्रोग्राम सेपरेट प्रोग्राम प्रोग्राम फ़ाइदो न वठो जेके बि गाननि जूं कटूं मशहूर कीअं असां उन अंदाज़ में माण्हू खे ॿुधण ते मजबूर कयोसीं त ॿुध भला उहो ई आहे ॻाल्हि। हा ईअं थियो माना न ॿुधण वारा माण्हू ॿुधनि था हुन हिकिड़े चयो नी त मस्तूं असां पंहिंजी मस्तीअ में छा वञे असांजो ज़माने सां सिर लॻे मैखाने सां मां वरी उन ई अंदाज़ में मां चयो पेर खणो पंहिंजा तुंहिंजी हल तूं ज़माने में छा रखियो आहे मैखाने में उहो ई अंदाज़ चई उते असहाब जा मां थो वेरी ॾिसां दिल कीने सां तिन जी थो मेरी ॾिसां कुफर उन आस्ताने में ॿियो छा रखियो आहे मैखाने में उहो या धुन का मशहूर जेकॾहिं माण्हुनि खे वणे पियो त असां उन धुन में वरी अलाह रसूल जी ॻाल्हि करे छॾीसीं हिकिड़ो हलंदो कलाम कीअं हो मां त मौलूद यादि आहे उन में आहे त पाड़े सिरनि सां जेके जग में सुठा हलनि था इहो हिकिड़ो ॾाढो मशहूरु गानो आहे चई अल्लाह ऐं नबीअ खे अल्लाह ऐं नबीअ खे माण्हू उहे वणनि था पाड़े सिरनि सां जेके जग में सुठा हलनि था उन अंदाज़ चई आका चयो अगरि का भाॼी चङी पचायो पाड़े सिरनि लाइ उन में पाणी घणो मिलायो उन मां ॾियो उन्हनि खे पाड़े में जे रहनि था अल्लाह ऐं नबीअ खे माण्हू उहे वणनि था पाड़े सिरनि सां जेके जग में सुठा हलनि था मां पतोर पीउ मां जी बेफ़रमानी पीउ मां जो अदब एतिराम मदीनतुल मुनव्वर इमाम लंबिया जी मदह साहब आल बैत जूं सभु बलोच हज़रात जूं बलोची सराइकी अरबी उर्दू ऐं बिरावी ॼण तो साॻी अल्लाह से कबूल फरमाए।